मेहर वेझो फरीदाबाद में शहीद एजाज चांडियो जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वाटसन जो क़ुरान पाक खणी एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। एजाज चांडियो खे 9 महीना गुज़री विया आहिनि पर गोज़ू पुलिस केनशाह पुलिस जवाबदार गिरफ़्तार नाहे करे सघी। क़त्ल में मुलविस जवाबदार गुलाम मुस्तफ़ा चांडियो, तालिब रमज़ान उमरान ऐं सरेआम हथियार खणी घुमी रहिया आहिनि। असां क़ुरान पाक खणी एहतिजाज करे रहिया आहियूं त जवाबदार गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। तफ़सील मूजिब ॻोठ कुंवर हुसैन चांडियो में बेगुनाह एजाज चांडियो जे क़त्ल वारे वाक़े में जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ काछी जे ॻोठ मिस्री चांडियो जे रवासिन मतूल जे वालिद अब्दुल गफ़ूर चांडियो, मंठा चांडियो, ज़फ़र चांडियो, अरबाब चांडियो, औरतुनि में हबीबा चांडियो ऐं ज़ाहिदा चांडियो क़ुरान पाक खणी एहतिजाज कंदे चयो त असां जो नौजवान एजाज चांडियो खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। हुननि चयो त शहीद एजाज चांडियो जे क़त्ल खे 9 महीना गुज़री विया आहिनि पर जवाबदार गुलाम मुस्तफ़ा चांडियो, तालिब चांडियो, रमज़ान चांडियो, अब्दुल गफ़ार चांडियो, इमरान उर्फ बबलू चांडियो के गोज़ू ऐं केनशाह पुलिस गिरफ़्तार करे नाहे सघी। क़त्ल में मुलविस जवाबदार सरेआम हथियार खणी घुमी रहिया आहिनि। असांजे घरनि ते हमला कया पिया वञनि। पुलिस जी सरपरस्ती में असांजी ज़मीन ते लॻल सोलर प्लेटूं भञी ठाहे खणी अथनि। माण्हू बि असांजो क़त्ल कयो ऐं FIR बि असांजे मथां कूड़नि केसनि में बेगुनाह फसायो पियो वञे। हुननि चयो त शहीद एजाज चांडियो जे खून सां इंसाफ़ कयो वञे। हुननि ग़ैबी नवाब सरदार ख़ान चांडियो, नवाबज़दा बुरहान ख़ान चांडियो ऐं IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो कयो त एजाज चांडियो जे क़त्ल में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं कूड़ा केस ख़त्म कया वञनि।